डोकरी मां फयाज़ हुसैन बुर्दी जी रिपोर्ट मुताबिक़ लाल बख्श बुरड़ो में हलंदड़ ज़मीनी तकरार तां झेड़े जे नतीजे में ज़ख़्मी थियल चन्ना बिरादरी पारां बुरड़ा बिरादरी जे माण्हुनि मथां गेरेलो पुलिस स्टेशन ते उन वाक़िए जी FIR दाख़िल कराई। उन सिलसिले में चन्ना बिरादरी जे दिलबर नज़ीर चन्ना, एडवोकेट मज़हर अली जोणे जो लियाकत अली चन्नो जीए लतीफ़ प्रेस क्लब डोकरी ते प्रेस कॉन्फ्रेंस दौरान चयो त ॻोठ लाल बख्श बुरड़ो में ॼाणायल ज़मीनी तकरार वारी ज़मीन असांजी मोरूसी मिल्कियत आहे, जंहिंजो कोर्ट मां फ़ैसिलो बि असांजे हक़ में आयल आहे। जॾहिं त बुरड़ा बिरादरी जे रफ़ीक बुरड़ो, इमाम बख्श बुरड़ो उर्फ़ अमन, अल्लाह बख्श बुरड़ो, मोहरम अली बुरड़ो, अमीर बख्श बुरड़ो जिन असांजे माण्हुनि ते ज़मीन ते हथियारनि सां हमिलो कयो, जंहिंजे नतीजे में चन्ना बिरादरी जा 9 माण्हू शदीद ज़ख़्मी थी पिया, जंहिंजी FIR गेरेलो पुलिस स्टेशन ते दाख़िल कराई आहे। पुलिस इंतज़ामिया 5 जवाबदार गिरफ़्तार करे वरितो आहे, जिन मां 2 जवाबदारनि खे ॾेती लेती बाद छॾियो वियो आहे, जॾहिं त गिरफ़्तार जवाबदारनि खे कोर्ट में बि पेश न कयो वियो आहे।